नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। मीरपुर ख़ास मां शहबाज़ अली लगारी जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर ख़ास गरीबाबाद थाणे जी हद सियाल कॉलोनी वासी 3 ॿारनि जी माउ साइमा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुड़ुसु इमरान अली ख़ास केली मारकुट करे घरां कढी छॾियो आहे। मां कीरियो बिरादरी सां हुयसि। 15 साल अॻु माइट छॾे कराची ऐं इमरान ख़ास केली सां प्यार जो परणो कयो। औलाद थियण बाद मीरपुर ख़ास जी सियाल कॉलोनी में रहियसि पिए। मुड़ुसु बैंक में ड्यूटी करे थो। जॾहिं खां ॿी शादी कई हुन हाणे मूंखे ॿी ज़ाल ऐं मुड़ुसु मारकुट करे मुंहिंजे नक जी हडी बि टोड़े छॾी आहे। मुंहिंजे जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि जेके ॾेखारे नथी सघां। हुन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त ससु सहुरो पिणु पंहिंजे पुट खे तशदुद खां नथा रोकनि। मुंहिंजा नंढा ॿार स्कूल खां महरूम आहिनि। शादी कई पसंदि जी माइटनि खे पिणु नथी ॿुधाए सघां। मुंहिंजो केरु नाहे, ख़ुदा मदद कयो। हुन चयो त मुड़ुस जी मारकुट करण बाद वोमेन पुलिस वटि पहुची संदसि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी पर को खड़तेल न निकितो आहे। मुड़ुस जे तशदुद खां तंग थी मुताज़िर 28 वरियनि जी साइमा इंसाफ़ लाइ DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास समेत वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करायो वञे।